लाड़काणा रिपोर्ट सनावला चांडियो लाड़काणे जे वली थाणे जे लाकब शे नौजवान साहिल सोलंकी जो लाश अचण वारो वाक़ियो वालद जी दरख़्वास्त ते अदालत अॻूणे एस.एच. अब्दुल रज़ाक ट्रगड़ पुलिस एहलकार हुबदार चांडियो बासर अली हसन कहरी संदसि ॿिनि पुटनि शाहजहान ऐं राबेल कहरी ऐं ॿिनि अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ खून जॻह केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। जॾहिं त यादि रहे त तारीख़ 10/6/2024 ते नौजवान साहिल सोलंकी खे वली थाणे जी पुलिस बासर अली हसन कहरी पारां कबूतर चोरी जे इल्ज़ाम में गिरफ़्तार करायो हो, जंहिं ते नौजवान साहिल सोलंकी जो लाकब मां लाश हथायो, जंहिंजो IG सिंध गुलाम नबी मेमण ऐं बाद में पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वाक़िए जो नोटिस वरितो हुयो। जॾहिं त तहक़ीक़ ऐं तस्दीक़ खां अॻु वली थाणे जी पुलिस वाक़िए खे ख़ुदकशीअ जो रंग ॾेई छॾियो हुयो, जॾहिं त मक़तूल जे वारसनि ऐं क़ौम परस्त जमात जे अॻुवाणनि ऐं सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि पारां सख़्त एहतजाज कया विया। जॾहिं त 2 ॾींहं अॻु मक़तूल जे वारसनि एडवोकेट अतहर अब्बास सोलंकीअ जे मार्फत अदालत सां रुजू कयो हो, जॾहिं त अॼु फर्स्ट एडिशनल जज पारां पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ क़त्ल केस दाख़िल करण जो हुकुम जारी करे छॾियो।